बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेके ऑफिस है लखी गुलाम शाह में उनमें करप्शन जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। जेको आहे डिप्टी डायरेक्टर है शिकारपुर जो जेको आहे बिस्प जो उन मक़सूद शाह सैयद लखी थाने ते पहुची करे केस दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त जेकी लखी गुलाम शाह बेनज़ीर इनकम सपोर्ट ऑफिस है उते इस्लामाबाद जी टीम सां गॾिजी करे उते मां पहुतुसि त उते जेकी 4 एजेंट हुया पंहिंजो मोहम्मद रमज़ान सोलंगी, इदरीस टावरी, उबैदुल्ला महर ऐं मुदस्सर उन्नड़ जेको आहे उहे माण्हुनि खे जेका फ्रीअ वारी सिम आहे गवर्नमेंट फ्री सिम ॾिए पई मुस्तहक़ औरतुनि खे उन्हनि जे फी औरत खां 500 रुपया फी सिम जा उगाड़ी करे रहिया जेका करप्शन ज़ाहिर थी आहे ऐं अहिड़ी शिकायत मिली जंहिंजी इंक्वायरी कईसीं इंक्वायरीअ में उहे साबित थिया। जॾहिं त होॾां ज़रियनि जो चवणु आहे त जेके हिते 20 खां 25 डिवाइस होल्डर आहिनि उहे सभु जा सभु जेके आहिनि त उहे पंहिंजो 500 रुपया फी औरत खां सिम जी जेका फ्रीअ वारी सिम आहे उनजी उगाड़ी करे रहिया आहिनि। कार्रवाई सिर्फ़ु सैयद मक़सूद शाह 4 ॼणनि ते कराई आहे जॾहिं त ॿियनि ते अञा ताईं कार्रवाई न थी आहे या उनजा सबूत उन्हनि खे हथ न आया आहिनि या कहिड़ी बि ॻाल्हि आहे। पर मुस्तहक़ औरतुनि जो चवणु आहे उन्हनि जूं मुसलसिल दावूं आहिनि त जेकी आहे हिते असांजे खां पंहिंजे बग़ैर पैसनि जी सिम नथी ॾिनी वञे ऐं जेके सभु जा सभु जेके बि एजेंट आहिनि उहे सभु मुलविज़ आहिनि ऐं हुनखे जेके इस्लामाबाद जी टीम आहे या जेको डिस्ट्रिक्ट जेको डायरेक्टर आहे सैयद मक़सूद शाह या जेके ॿिया बिस्प जा अमलदार आहिनि सभिनी खे नोटिस वठी सभिनी ख़िलाफ़ हिकु जहिड़ी कार्रवाई करणु घुरिजे। जॾहिं त इरशाद महर जेको हिते लखी जो इंचार्ज आहे उन सां बि ॻाल्हि थी आहे हू चए थो त मां तक़रीबन फेयर कमु हलायां पियो पर कुझु वॾेरनि जा जेके आहिनि डिवाइस होल्डर उन्हनि जा माण्हू आहिनि जेके असां सां कोऑपरेट नथा कनि।